आहे इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान जी व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो। तव्हां सभिनी जा रमज़ान तमामु बहितरीन तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा ऐं माशाल्लाह तमामु सुठो पियो लॻे, तमामु सुठो माहौल लॻो पियो, रमज़ान जो माहौल लॻो पियो आहे। ऐं असां पंहिंजे प्रोग्राम में हाज़िर आहियूं रोज़ जीअं अॼु बि असांजे प्रोग्राम में तमामु सुठा सुठा महिमान बि हूंदा ऐं इरशाद बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। इरशाद कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? माहौल वाकई ज़बरदस्त आहे, अदब नूरानी माहौल लॻो पियो आहे, रूह परवर माहौल आहे, रूह परवर मज़ेदार माहौल आहे, तलावत थिए थी, नमाज़ूं पढ़जनि थियूं ऐं सदका गॾजनि पिया, ॾाढो सुठो सुठो अमल आहे माशाल्लाह। हा, ऐं अल्लाह पाक ईअं रौनक रखे असांजे पूरे दुनिया में, बल्कि पाकिस्तान में, पूरी दुनिया में। सो तव्हां ठीकु ठाक आहियो? हा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। रोज़ा तव्हांजा हलनि पिया माशाल्लाह? अल्हम्दुलिल्लाह, रोज़ा बि हलनि पिया, इबादतूं बि हलनि पियूं ऐं बसि मज़ो बि अचे पियो अल्लाह पाक जी इबादत करे, रोज़ा रखी करे। तव्हांजा रोज़ा कीअं पिया हलनि? असां बि वक़्त वारी ॿेड़ीअ में सवार आहियूं, ज़बरदस्त कंदो असांजा ॿार न्यारा थींदा, कोशिशि कयूं था त सुठो कुझु कजे ऐं कोशिशि कयूं था का नेकी कजे, का चङाई कजे। बिल्कुलु। पर हाणे ॾिसूं त चवनि था त अॻे त पाव न त मणनि खे ई मोट आहे, नंढो नंढो पंहिंजो कंट्रीब्यूट कयो, जेको तव्हां खां सरी सघे थो, जेको तव्हां करे सघो था उहो करणु घुरिजे। आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां नीलम त अलाह ताला खां जॾहिं असां कटिजी वञूं था या पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, उनजे ज़िक्र खां, आख़िरत जी फ़िक्र खां जॾहिं पाण कटिजी वञूं था त पोइ मूंखे लॻंदो ईअं आहे त असां जेके इंसान आहियूं न उहे कटियल लॻड़ वांगुरु हूंदा आहियूं, माना पिया उॾरंदा आहियूं जंहिंजी का मंज़िल न आहे, उॾरंदे 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 किथे न किथे भटकी किरी पवंदासीं, माना उनजी का मंज़िल न आहे। सो इन जे करे उन कटियल लॻड़ वांगुरु तव्हां न थियो, तव्हां ॿधिजी वञो ऐं अलाह जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं उन सां थींदो ईअं त तव्हां ऐं असां ॾाढा मतिलबु ईअं खणी चऊं त रस्ता असांजा आसान थी वेंदा, दुश्वार जेकी ॾुखियायूं आहिनि न उहे समूरियूं ख़तमु थी वेंदियूं। सो रमज़ान मुबारक जा ही समूरा रोज़ा तव्हांखे बि रखिणा आहिनि, असांखे बि रखिणा आहिनि ऐं वरी हिकिड़ो भेरो ॿीहर गुज़ारिश कंदासीं त हरू भरू जो को बि उज़र न कयो, हरू भरू जी का बि ॻाल्हि न हुजणु घुरिजे ऐं तव्हां सभिनी खे हिसो वठणु घुरिजे, हिसो करणु घुरिजे ऐं जेकी बि असांजे घर जा नंढा ॿार आहिनि उन्हनि खे बि तलक़ीन करणु घुरिजे, छो त वालिदेन खां उहे सिखंदा आहिनि। जेको वालिद कंदो या जेका अम्मा जंहिं तरीक़े सां इबादतूं कंदी, निमाज़ पढ़ंदी, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो न, तव्हां जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो त नंढा ॿार बि अची तव्हां सां बीह रहंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं असां न पढ़ंदा आहियूं त उन्हनि खे ख़बर बि न हूंदी त नमाज़ पढ़णी आहे, छा करिणो। सो तव्हांजे घर जो माहौल अगरि ईअं हूंदो त तव्हांजे ॿारनि में ऐं बचपन में जेका ॿारनि जी ॻाल्हि ज़हन में हूंदी आहे उहा सॼी ज़िंदगी हुननि जे ज़हन में रहंदी आहे। सो कोशिशि कयो त जेकॾहिं तव्हांजे घर में नंढा नंढा ॿार आहिनि त पंहिंजे घर जो माहौल अहिड़ो रखियो जो ज़िंदगी भर उन्हनि खे उहो यादि रहे, उनखे उहो फॉलो कनि। सही सही सही। जेकॾहिं मोबाइल ॾींदो तव्हां त उहो मोबाइल बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेकॾहिं कलाम पाक तव्हां पढ़ंदव ऐं उन्हनि खे पढ़ाईंदव त हू तव्हांखे पाण चवंदा त छा लिखियलु आहे। सो तव्हां पढ़ी ॿुधाईंदा कयो ऐं तलावत कलाम पाक करण सां घरनि में बरकत ईंदी आहे। क़ुरान पाक सिर्फ़ु ढके रखण जो न आहे, तव्हां उनखे खोले करे पढ़ंदा कयो, उन जूं जेकी ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदा कयो। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, सदाईं ख़ुशबाश हुजो, मग़फ़िरत जो ॾहाको आहे, मग़फ़िरत तव्हांखे मिले, असांखे मिले, सभई दुआऊं कंदा था वठूं। सो बहरहाल अलाह साईं ख़ैरु करे, तव्हां असांजे लाइ दुआ कजो, असां तव्हांजे लाइ दुआ कयूं था। हिन वक़्तु जेकी मुअज़्ज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सादत माणींदा आहियूं हुन प्रोग्राम में ऐं रूहानी महफ़िल हूंदी आहे। सो हुन महफ़िल खे अॼु मचाइण जे लाइ, हुन महफ़िल खे भरपूर नमूने सां ज़बरदस्त करण जे लाइ अॼु असां सां ॿ नात ख़्वान मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां आउं तारुफ़ करायां थो जंहिं दोस्त जो, हुनजो नालो आहे आफ्ताब कादरी साहिबु, हुनखे असां भलीकार चऊं था। आफ्ताब साहब कैसे हैं? ठीक है, थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं ॿी हिकिड़ी न्याणी बि आहे, अदी असांजी भेण जेका असांजे प्रोग्राम में शरीक आहे, निमरा महराज, हुनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो तव्हांजी छा राय आहे त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आगाज़ कजे? तमामु बहितरीन आगाज़ हा, ताकि प्रोग्राम सॼो ई सुठो हलंदो रहे। सो आफ्ताब अली कादरी साहिब सां गॾु आहे त उनखे गुज़ारिश कयूं था त अहिड़ो को कलाम ॿुधाइनि त जीअं थक बि लहनि ऐं दिलि बि असांजी रोशन थी पवे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व बारिक अला सय्यिदिना व मुहम्मद व सल्लम सलातो व सलाम रसूलुल्लाह। जैसा कि सही आपने फरमाया, बड़ा दिल लुभाने वाला कलाम और बड़ा खूबसूरत कलाम है, उसके चंद अशआर पेश कर रहा हूँ। कहते हैं शायर, ए खत में रसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। खत में रसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। ए नूर मुजस्सम सल्ले
جلا محبوب خدا کا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول۔ اوصاف تو سب نے پائے ہیں پر حسن سراپا کوئی نہیں، اوصاف تو سب نے پائے ہیں پر حسن سراپا کوئی نہیں، پر حسن سراپا کوئی نہیں۔ آدم سے جناب عیسیٰ تک سرکار کے جیسا کوئی نہیں، کوئی نہیں۔ آدم سے جناب عیسیٰ تک سرکار کے جیسا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول۔ اور یہ شان تمہاری ہے آقا، تم عرش بری پر پہنچے ہو، یہ شان تمہاری ہے آقا، تم عرش بری پر پہنچے ہو، تم عرش بری پر پہنچے ہو۔ ذیشان نبی ہیں سب لیکن پر معراج کا دولہا کوئی نہیں، کوئی نہیں۔ ذیشان نبی ہیں سب لیکن معراج کا دولہا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول۔ معراج جو ॻोठ कोई बि न आहे, अहिड़े क़िस्म जो सुठो नातिया कलाम ॿुधणी साथ त माणीसीं। सो हाणे दिलि चवे थी त हिकिड़ी साई पाण वठूं। बिल्कुलु जी, ऐं प्रोग्राम असांजो जारी सारी आहे। ब्रेक खां पोइ वापसि मोटंदासीं। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं हिन वक़्तु असां उन्हनि जा नाम खणंदा आहियूं। तव्हांखे ख़बर आहे जेके असांजे प्रोग्राम में सहकार कंदा आहिनि। सभ खां पहिरियां असां ज़िक्र कंदा आहियूं मीज़ान वारनि जो। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जा लख थोरा जेके असांजे प्रोग्राम में सहकार कनि पिया। मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान बनास्पति ऐं कनोल ऑयल, टई शयूं तव्हां वापराए सघो था। ऐं जेको तव्हांजो मूड मिज़ाज हुजे उन हिसाब सां तव्हां उहे शयूं वठो। गिह बि ॾाढो सुठो आहे मीज़ान वारनि जो। बिल्कुलु जी, नो डाउट। कनोल ऑयल बि ॾाढो सुठो आहे। इफ़्तार खां पोइ जेको असां बि खाऊं था इफ़्तारी में, उहो सभु मीज़ान कुकिंग ऑयल जी रेडी थियल। ऐं तव्हांजे साम्हूं असां हूंदा आहियूं तमामु सुठा सुठा एक्टिव थी करे। सो जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में एक्टिव रहणु चाहियो था, उहो त जीअरो त हर कोई रहंदो आहे पर एक्टिव घटि माण्हू रहंदा आहिनि। हा, सो तव्हां जेको आहे मीज़ान कुकिंग ऑयल यूज़ कयो पंहिंजे हर खाधे में, ताकी तव्हां सेहतमंद रहो, सुठा रहो ऐं सुठा लॻो। मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे। उन पतीअ जो नालो आहे अल्ट्रा रिच। अल्ट्रा रिच अल्ट्रा रिच पती ॾाढी ज़बरदस्त आहे। रंग ॾाढो सुठो ऐं कड़क चांहि ठहंदी आहे, मज़ेदार चांहि ठहंदी आहे। कंहिं बि दोस्त खे जेकॾहिं चांहि सुठी पीअणी आहे, कंहिं बि असांजे साथीअ खे चांहि भली पीअणी आहे, त अल्ट्रा रिच जी पती इस्तेमालु कयो, चांहि ॾाढी मज़ेदार ठहंदी। ऐं मीज़ान वारनि कोल्ड ड्रिंक बि हिकिड़ी मार्केट में मुतारिफ़ कराई आहे, उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं हुनजो नालो आहे कोला नेक्स्ट। हाणे ॿी का नेक्स्ट न हुजे, बस कोला नेक्स्ट एंड थी वञे। एंड थी वञे। उन खां पोइ तव्हां ॿी का जेका आहे न सा कोल्ड ड्रिंक पीअण मुंहिंजे ख़्याल में त पसंदि न कंदो। तव्हां चवंदो त इहा शइ आहे, सही आहे, सुठी आहे। सो कोला नेक्स्ट मार्केट में मौजूदु आहे। मीज़ान वारनि असां सहकार कयो आहे। थोरी देरि में असां मीज़ान जो किचन में वेंदासीं, जिते अली बासमा ख़ान बि असांखे जॉइन कंदी। पर हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधायोसीं त मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि असां सां सहकार कयो। इन खां पोइ असां ज़िक्र कयूं था उन शरबत जो जंहिंमें पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे ऐं ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे।
कहिड़ो शरबत आहे भला? करशी जामे शीरी करशी जामे ऐं तमामु बहितरीनु हुनखे जीअं असां ठाहींदा आहियूं त हुन में जेका ख़ुशबू निकिरंदी आहे हुन में जेका शीरी ईंदी आहे सो उहा ई लाजवाब हूंदी आहे। तव्हांजे दस्तरख़्वान खे ख़ूबसूरत बणाइण में करशी जामे शीरी जो वॾो हथु हूंदो आहे। सो जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजो दस्तरख़्वान ख़ूबसूरत लॻे ऐं तव्हां जेको रोज़ो रखियो आहे उन सां तव्हांजो सॼो मतिलबु जेको एनर्जी लेवल आहे उहो सुठो थी वञे, छो जो ख़ालिस जड़ियुनि ॿूटियुनि सां ठहियल इहो करशी जामे शीरी शरबत आहे। ज़रूरु वठो, तव्हां वापरायो तव्हां। बिल्कुलु इफ़्तार महिल तव्हां ज़बरदस्त इफ़्तार तव्हांजो थी वेंदो जेकॾहिं करशी जामे शीरी बि हुते मौजूदु हूंदो। करशी जामे शीरी वारनि जी वॾी महिरबानी जेके असांजे प्रोग्राम में हर भेरे सहकार कंदा आहिनि, हिन भेरे बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि जा लख थोरा। ऐं पाण वरी हिकिड़ी ॿी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी फेवरेट आहे। बिल्कुलु जी, 7 अप इरशाद जी फेवरेट आहे ऐं असांजी बि फेवरेट आहे। तमामु सुठी कोल्ड ड्रिंक आहे उहा। जेकॾहिं तव्हां इफ़्तार में जेको बि खायो त इफ़्तार में माण्हू जेतिरो कोशिशि कनि त असां कॉन्शियस रहूं, असां घटि खाऊं ऐं असां मतिलबु थोरी डाइट जो बि ख़्यालु रखूं। तव्हां उन में जेको आहे उहा सॼो इफ़्तार वग़ैरह करे तव्हां 7 अप कोल्ड ड्रिंक पी छॾियो, तव्हांजो जेको बि खाधो हूंदो जेको उहो प्रॉपर डाइजेस्ट थी वेंदो ऐं तमामु सुठी ड्रिंक आहे। तव्हां पंहिंजे खाधे में ज़रूरु हुनखे इस्तेमालु कंदा कयो, सेरी खां पोइ बि कयो ऐं इफ़्तार खां पोइ बि करे सघो था। सही सही। पोइ कोल्ड ड्रिंक जो जेकॾहिं ज़िक्र थिए थो त पोइ 7 अप असां तव्हांखे रिकमेंड कयूं था। सो हिन सां गॾो गॾु पाण कॾहिं कॾहिं नीलम ईअं खणी चऊं त कंहिं तकलीफ़ में अची वेंदा आहियूं, मुश्किलात में अची वेंदियूं आहिनि ऐं के माण्हू असांखे छॾे वेंदा आहिनि, रिश्तेदार मिट माइट, पर उन वक़्तु घबराइण जी का बि ज़रूरत न आहे। सचपच इहा ॻाल्हि आहे त उन वक़्तु अलाह ताला असांखे संभाले वठंदो आहे। अलाह ताला असांजो हमदर्द थींदो आहे, अलाह ताला असांजो मददगार साबित थींदो आहे। वक़्ती का ॾुखियाई अची वेंदी आहे पर रब करीम आहे न, उहो असांखे न छॾंदो आहे, उहो न छॾींदो आहे। ऐं तव्हां बि पंहिंजे रब करीम सां अहिड़ो नातो ॻंढियो जो तव्हांजो साथ बि हुन सां न टुटे, उनजो साथ सदाईं तव्हां सां हूंदो आहे। ऐं जेकी बि अहिड़े क़िस्म जा मामला थियनि था उहो अलाह बहितर ॼाणे थो। उन तव्हां जेको हक़ में फ़ैसिलो कयो हूंदो ऐं तव्हांजी भलाईअ में कुझु थियण वारो हूंदो, यकीन इहो हुजे ऐं इहा तवक्कल हुजे रब करीम ते। सो हिन वक़्तु नाते रसूल मक़बूल ॿुधण जी पाण सादत माणींदासीं ऐं हिन जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो निमरा मेराज असां सां गॾु आहे, उनजी मिठड़ी आवाज़ में मिठे मीर मदनीअ जी मिठड़ी तारीफ़ थी वञे। जी बिस्मिल्लाह। सुभान अल्लाह। सारे हरफों में एक हर्फ प्यारा बहुत और यकता बहुत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ, सारे नामों में एक नाम सोहना बहुत और हमारा बहुत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम। जिसकी शाखों पे आकर ज़माने के मौसम बसेरा करे, हाँ, जिसकी शाखों पे आकर ज़माने के मौसम बसेरा करे। एक शजर जिसके दामन का साया बहुत, हाँ, एक शजर जिसके दामन का साया बहुत और घनेरा बहुत। सारे नामों में एक नाम सोहना बहुत और हमारा बहुत। मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम। मेरे हाथों से और मेरे होठों से खुशबुएं जाती नहीं, हाँ, मेरे हाथों से और मेरे होठों से खुशबुएं जाती नहीं। मैंने इसमें मोहम्मद को लिखा बहुत, हाँ, मैंने इसमें मोहम्मद को लिखा बहुत और चूमा बहुत। सारे नामों में एक नाम सोहना बहुत और हमारा बहुत। मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम, मीम से मोहम्मद नाम उन पे लाखों सलाम।
सुभान अल्लाह जज़ाकल्लाह। निमरा मेराज जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम ॿुधण जी सआदत हासिल कईसीं। कॾहिं कॾहिं नीलम कई दोस्त असांखे मिलंदा आहिनि, उहे ॿुधाईंदा आहिनि त रिज़्क़ में बरकत नाहे, रिज़्क़ में कुशादगी नाहे, मज़ो नाहे, रोज़गार डिम थो वञे। त आउं गुज़ारिश उन्हनि खे कयां थो त कॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे जाचे ॾिसजो, किथे तव्हांजे वालिद, किथे तव्हांजी अमड़, किथे तव्हांजी भेण तव्हांजे लाइ दुआ करणु छॾे त नाहे ॾिनी, लेकिन उहे तव्हांजे लाइ दुआ कनि था त ईअं न थियणु घुरिजे। पर जेकॾहिं अहिड़ो को रंज आहे उन्हनि जी दिलि में, उन्हनि जी का दिलि ॾुखी आहे ऐं उन्हनि तव्हांजे लाइ दुआ करणु छॾे ॾिनी आहे त इहो हिकिड़ो सबबु थी सघे थो। इन ॻाल्हि ते ज़रूरु गौर कजो। बिल्कुलु जी, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो हाणे पाण आफ्ताब कादरी साहिब खे गुज़ारिश कयूं त उन्हनि जी आवाज़ में हिकिड़ो नातिया कलाम ॿुधूं। बिस्मिल्लाह जी। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, 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 मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, मेरे घर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे घर ऐब की करते हैं वो पर्दा पोशी, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते, अपने मंगतों की वो फेरिस्त में रखते हैं मुझे, अपने मंगतों की वो फेरिस्त में रखते हैं मुझे, अरे मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, मुझको मोहताज किसी का नहीं होने देते, बात करता हूँ तो आती है महकते बाकी, बात करता हूँ तो आती है महक तैबा की, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। सुभान अल्लाह। असां बि इहा दुआ करूं था त अल्लाह साईं सिर्फ़ु पंहिंजे दर जो असांखे फ़क़ीर बणाए, बाक़ी कंहिंजे हथूं कंहिंजे अॻियां हथ टंगण जी असांखे ज़रूरत न पवे। नंढड़ी साई बि जो वक़्तु थियो आहे ऐं असां हिन वक़्तु मोकिलायूं था आफ्ताब कादरी साहिब, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। निमरा मेराज बेटा आपका भी बहुत शुक्रिया। हाणे वठूं नंढड़ी साई, छो त ॿिया सना फ़ाने मुस्तफ़ा बिल्कुलु जी, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान।
सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हां यकीनन इबादतुनि में मसरूफ़ हूंदो, पंहिंजे रब करीम खे रिझाइण में मसरूफ़ हूंदो ऐं इरशाद बारी ताला आहे त ख़ुदा वटि सभ खां वधीक साहिब इज़त उहो आहे जेको साहिब तक़वा आहे ऐं जंहिं ख़ुदा जे दामन रहमत खे पकड़े रखियो उन सिरात मुस्तक़ीम जी हिदायत पाती। सो इहे शयूं असांखे करणु घुरिजनि, ख़ुदा जे दामन रहमत खे बि पकड़े रखणु घुरिजे। पर हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधायूं त असांजे प्रोग्राम में जिन सहकार कयो आहे उन्हनि जा नाम पाण खणंदा आहियूं ऐं सभ खां पहिरियों पाण ज़िक्र कयूं था हिन लम्हे मिचल्स जो। जी बिल्कुलु। मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी, मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड वारनि असां सां सहकार कयो आहे। लख थोरा मिचल्स वारनि जा जेके असांजे प्रोग्राम में सहकार कनि पिया। उनखां सवाइ GFC वारनि जा बि वॾा वड़ जिन असांजे प्रोग्राम में सहकार कयो आहे। GFC फैंस, हवादार पखा, पाइदार पखा, गारंटी वारा पखा ऐं उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था लाइफ बॉय जो। लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र जेल बि हिन वक़्तु मुंहिंजे हथ में आहे ऐं हैंड सैनिटाइज़र जेल जेको आहे सैनिटाइज़र जेल हणण खां पोइ तव्हां थोरो मुतमिन थी वेंदव त जरासीमनि खां थोरी दूरी आहे पाण खे। सो जिते पाणी नथो मिले उते हैंड सैनिटाइज़र सां तव्हां पंहिंजा हथ साफ़ करे सघो था। पर जेकॾहिं ईअं आहे हैंड वॉश बि तव्हां यूज़ करे सघो था। हैंड वॉश जे बारे में तव्हांखे नीलम ॿुधाईंदी त कहिड़ो फ़ाइदेमंद आहे। 99.9% जम्स खे किल थो करे ऐं जॾहिं बि तव्हां कोशिशि कयो त तव्हां हर वक़्तु पंहिंजे हैंड्स खे नीट एंड क्लीन रखो, सुठा कपिड़ा साफ़ सुथरा कपिड़ा पाओ। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे मानी वग़ैरह खायो त इहो कुझु बि त तव्हां लाइफ बॉय जो हे हैंड वॉश यूज़ कयो ऐं जेकॾहिं हैंड वॉश तव्हांखे किथे नथो मिले त तव्हां सैनिटाइज़र यूज़ कयो। सो लाइफ बॉय जा इहे ॿई प्रोडक्ट्स माशाल्लाह तमामु सुठा आहिनि। इहे परचेस कयो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे ईज़ी बणायो। बिल्कुलु। हाणे पाण वरी हलूं था मीज़ान जो किचन में जिते अॼु बासमा ख़ान पहुची वई आहे। बासमा ख़ान ऐं नीलम पाण में ॻाल्हाईंदो, मां चुपड़ी करे विया। बिल्कुलु जी। बासमा कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक। सो मीज़ान जे किचन में तव्हां पंहिंजी एंट्री ॾेई छॾी आहे। सो अॼु मीज़ान जे किचन में तव्हां छा पिया पचायो? अॼु मीज़ान असां सां गॾु तावन कयो आहे ऐं हिन जे किचन में मीज़ान जे किचन में अॼु असां खटा आलू था ठाहियूं। अच्छा। खटा पटाटा हूंदा आहिनि न जेका, हाणे हिननि खे मां बॉइल करे रखियो आहे। हे बॉइल थी विया आहिनि, मतिलबु 90% हे बॉइल असांखे करणा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन में असांखे गिदामड़ी जो जेको पेस्ट हूंदो आहे हे मां विझंदमि। पापड़ी आहे, धनियो आहे, पुदीनो आहे, बसर आहिनि, चॉप आहिनि ऐं सावा मिर्च आहिनि। हे टाटरी पाउडर आहे, असां वटि लीमा आहिनि, ज़ीरो आहे, लूणु, चाट मसालो, ॻाढ़ा मिर्च ऐं कारा मिर्च। हे जेका आहिनि हाणे हिनखे बॉइल करे छॾींदमि। पोइ वरी हिनखे जेका आहे मीज़ान कुकिंग ऑइल में मतिलबु 2 चम्मच जेका मीज़ान कुकिंग ऑइल हिन में विझी करे पोइ वरी हिनखे पचाईंदमि, थोरो खटो मिठो करणो आहे ताकि हो लॻे न कढ़ाई में, इन करे ऑइल विझो। त पोइ जेका हे खटो मिठो ठाहिणा, खटा आलू जेका हूंदा पोइ वरी फर्स्ट असां जेका आहे न हिन में ज़ीरो जेका आहे न हो विझी करे हिनखे थोरो तड़को ॾींदासीं। पोइ वरी आलू विझी जेका बि मसाला जाता आहिनि हो वरी हिन में मिक्स करे गिदामड़ी जो पल्प हिन में विझे करे पोइ वरी बसर विझे ऐं जेका सर्व कंदासीं पापड़ी सां ऐं धनिया पुदीना सां गॾु। बिल्कुलु ईज़ी ऐं झटपट रेसिपी आहे। तव्हां ट्राई कयो रमज़ान में अफ़तार जे टाइम ते, ॾाढी सुठी रेसिपी आहे। ठीकु आहे। सही, माना घटि टाइम लॻंदो। हा, घटि टाइम लॻंदो। सही, ठीकु आहे। तव्हां पंहिंजे कम सां बाक़ाइदा रुधल रहो। असां वरी पंहिंजी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि पहुतल आहिनि दोस्त। सो आउं भलीकार चवां थो आबिद अली कासमी साहिब असां गॾु आहे। आजिद अली कासमी साहिब, आजिद अली नालो थोरो ॾुखियो आहे पर हाणे मां पढ़ी वियो आहियां नालो सही माना में। आजिद अली कासमी साहिब ऐं गॾो गॾु हरीम फातिमा बि असां सां गॾु आहे ऐं दिलि चवे थी त आजिद अली कासमी साहिब खे पहिरियों वारो ॾिजे। बिल्कुलु जी बिल्कुलु। तव्हां जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह 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 अल्लाह।
दिल एडो तड़प न रोए इंशा अल्लाह बारे महीने सागे महीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 जोगे नवागे जाने बजे ले हो अल्लाह जोगे नवागे जाने बजे ले जिंदड़ी घोरे डूंगर डोरे जिंदड़ी घोरे डूंगर डोरे डाढ़ा घोरे पुरथी पसीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 ए दिल एडो तड़प न रोए इंशा अल्लाह बारे महीने सागे महीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 सिर जो सागो नागे तछागे हो अल्लाह सिर जो सागो नागे तछागे धन धरावत माल मिलकियत धन धरावत माल मिलकियत दुनिया दौलत छागो छीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 ए दिल एडो तड़प न रोई इंशा अल्लाह बारे महीने सागे महीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 साईं सोहणे जिस करे अब्यो गोला साईं सोहणे जिस करे अब्यो मूवट छागे कुछ बि नागे मूवट छागे कुछ बि नागे गड क्यों आगे मूगम गीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 ए दिल एडो तड़प न रोई इंशा अल्लाह बारे महीने सागे महीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 मखणे जहल मोहताजन ते हो गोला मखणे जहल मोहताजन ते फेरे निगाहूं करम जो छाओ फेरे निगाहूं करम जो छाओ कंदा मथाऊं मूकम मीने मोटी हलवो मदीने अल्लाह 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 ए दिल ए
एडो तड़प न रोई इंशाअल्लाह 12 महीने सागे महीने मोटी हलबो मदीने अल्लाह 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 अल्लाह। माशाल्लाह साईं जज़ाकल्लाह। ॾाढो सुहिणो नाते कलाम हाजी मखणे फ़क़ीर जो लिखियलु ॾाढे सुहिणे तरीक़े सां परफॉर्म कयो असांजे दोस्त साथीअ। सो असां वटि हरीम फातिमा बि आहे। सो हरीम फातिमा खे बि भला ॿुधी बिल्कुलु जी वठूं छा ख़्यालु माशाल्लाह आहे तमामु तव्हांजो? सुकून वारो माहौल पियो हले त हिन सुकून खे अञा कंटिन्यू कंदासीं सुभान ऐं अल्लाह, हरीम सुभान फातिमा जी आवाज़ में नात कंदासीं। खुदा को है प्यारा मोहम्मद का नाम अलैहि सलातो अलैहि सलाम। ये दुनिया एक समंदर है मगर साहिल मदीना है। ये दुनिया एक समंदर है मगर साहिल मदीना है। हर एक मौज बला की राह में हाय मदीना है। ज़माना धूप है और छाँव है बस एक बस्ती में। ज़माना धूप है और छाँव है बस एक बस्ती में। ये दुनिया जल के बुझ जाती मगर शामिल मदीना है। ये दुनिया एक मदीने के मुसाफिर तुझ पे मेरे जानो दिल कुर्बान। मदीने के मुसाफिर तुझ पे मेरे जानो दिल कुर्बान। ये आँखें भी बताती है तेरी मंजिल मदीना है। तेरी आँखें बताती है तेरी मंजिल मदीना है। और अल्हम्दुलिल्लाह शरफ मुझको भी हासिल है नबी की गुलामी का। शरफ मुझको भी हासिल है नबी की गुलामी का।
कहते हैं मेरा दिल भी मदीना है, ये दुनिया एक समंदर है मगर शामिल मदीना है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह माशाल्लाह। हरीम फातिमा बहुत अच्छा नाते कलाम आपने पढ़ा। अदा आजिद तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, दोनों का बहुत शुक्रिया। अहिड़ी साई जो वक़्तु आहे मोटी अचूं। बिल्कुल जी, प्रोग्राम खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असीं तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां असां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। ऐं असां सां गॾु अदी बासमा बि आहे। बासमा ख़ान मीज़ान जो किचन में मौजूदु आहे। अॼु जेका रेसिपी तयारु कई अथई उहा तयारु थी चुकी आहे। शायदि पुछा हुन खां, नीलम पाण कंदी, पाण में औरतूं पाण में ॻाल्हाइनि बाबा। अॼु जी रेसिपी आहे उहा आहे खट्टा आलू। सो तमामु ईज़ी रेसिपी हुई आहे जेकी अची वई आहे। सो हाणे इहो फाइनल तव्हां ॾेखारे ई चुकिया आहियो। तमामु बहितरीनु माशाल्लाह, खुशबू बि अचे पई। डिश आउट करे छॾियो माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत लॻे पियो। इरशाद तव्हांखे अची वियो खट्टा आलू पचण? लख थोरा अदी बासमा तव्हांजी वॾी महिरबानी। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां वटि नंढड़ियूं वञाणियूं बि मौजूदु आहिनि। ॾाढो सुठो अंदाज़ आवाज़ आहे उन्हनि जो। ऐं तव्हां कैमरा जे में ज़रूरु ॾिसंदो। मदनी सिस्टर्स असां वटि पहुची वियूं आहिनि, भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम बाबा, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए। इन खां सवाइ नाते कलाम ॿुधाइण जे लाइ अॼु असां सां गॾु सहरिश इमरान बि आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए। स्टार्ट वठूं था मदनी सिस्टर्स का। बिल्कुल जी, माशाल्लाह। हाँ। दफ़्ते वरी नात पढ़ण जो मज़ो पंहिंजो। बिल्कुल बिल्कुल जी बिस्मिल्लाह। मरहबा मरहबा माह रमज़ाने करीम, मरहबा मरहबा माह रमज़ाने करीम। आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, मोमिनन जे लाइ वरी आयो आ रमज़ान, मोमिनन जे लाइ वरी आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान। बेशुमार नेमतों से आयो आ रमज़ान, बेशुमार नेमतों से आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान, आयो आ रमज़ान। सहरी ऐं इफ्तार जूं सारियूं बरकतूं आयो अखणी बेहर दुनिया में नेमतूं, रहमतूं हज़ार खणी आयो आ रमज़ान, रहमतूं हज़ार खणी आयो आ रमज़ान, 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 मोमिनन जे लाइ वरी आयो आ रमज़ान, मोमिनन जे लाइ वरी आयो आ रमज़ान,
सुभान अल्लाह, माशाल्लाह। ॿई भेनरूं ॾाढो सुठो आवाज़ आहिनि, बिल्कुलु जी, तमामु बहितरीन अंदाज़। मेलाप जेको आहे न सो गॾो गॾु नात जो उहो ॾाढो सुठो लॻो। बिल्कुलु बिल्कुलु, माशाल्लाह। ऐं गॾो गॾु असां सां गॾु सैर शिमरान बि आहे, सो टाइम जी थोरी किलत बि आहे, हिन जे करे असां चाहियूं था त सभिनी खे वारो मिले, छो त जेकी परे परे खां पंधु करे असांजे प्रोग्राम ईंदा आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी बि हूंदी आहे। सो शामिल कयूं था सैर शिमरान जी आवाज़ में ख़ूबसूरत नातिया कलाम। इस करम का करूं शुक्र कैसे अदा, इस करम का करूं शुक्र कैसे अदा, जो करम मुझ पे मेरे नबी ने किया, जो करम मुझ पे मेरे नबी ने किया, मैं सजाता था सरकार की महफिलें, मैं सजाता था सरकार की महफिलें, मुझको हर गम से रब ने बरी कर दिया, मुझको हर गम से रब ने बरी कर दिया, सैयदी या रसूल अल्लाह, सैयदी या हबीब अल्लाह, सैयदी या रसूल अल्लाह, सैयदी या हबीब अल्लाह। और लम्हा लम्हा है मुझ पर नबी की अता, दोस्तों मौला से मांगूं मैं क्या, दोस्तों मौला से मांगूं मैं क्या, क्या ये कम है कि मेरे खुदा ने मुझे, क्या ये कम है कि मेरे खुदा ने मुझे अपने महबूब का उम्मती कर दिया, अपने महबूब का उम्मती कर दिया, इस करम का करूं शुक्र कैसे अदा। और जिक्र सरकार की है बड़ी बरकतें, मिल गई राहतें अज़मतें रिफ़तें, मिल गई राहतें अज़मतें रिफ़तें, मैं गुनाहगार था बे अमल था मगर, मैं गुनाहगार था बे अमल था मगर, मुस्तफ़ा ने मुझे जन्नती कर दिया, मुस्तफ़ा ने मुझे जन्नती कर दिया, सैयदी या रसूल अल्लाह, सैयदी या हबीब अल्लाह। और कोई मायूस लौटाना दरबार से, जो भी मांगा मिला उसको सरकार से, जो भी मांगा मिला उसको सरकार से, सदके जाऊं नियाजी मैं लजपाल के, सदके जाऊं नियाजी मैं लजपाल के, दोनों आलम में मुझको सखी कर दिया, इस करम का करूं शुक्र कैसे अदा, सैयदी या रसूल अल्लाह, सैयदी या हबीब अल्लाह, सैयदी या रसूल अल्लाह, सैयदी या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। ॾाढो सुठो आवाज़ सैर शिमरान जो, ॾाढो सुहिणो अंदाज़। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे, मकाफ़ात अमल चवंदा आहिनि, हिकिड़ो जुमिलो हूंदो आहे, सो जीअं तव्हां कंदो, जीअं चवंदा आहिनि न का पोख पोखींदो त लुणंदो बि ईअं ई, पर मकाफ़ात अमल जी जेका चकी आहे उहा हलंदी आहिस्ते आहिस्ते आहे, आहिस्ते आहिस्ते हलंदी आहे, तव्हांखे फील न थींदो, पर उहा पीहंदी वॾी बारीक बीनी सां मसइले जो शिकार थी वेंदो। तव्हां जेकॾहिं कंहिंसां तव्हां चङाई न आहे कई त हिकिड़े ॾींहुं तव्हां सां बि ईअं थींदो। सो सुठियूं सुठियूं सोचूं रखंदा कयो, सुठा सुठा कम कंदा कयो, अञा वधीक बहितर थींदो। बिल्कुलु असां मदनी सिस्टर्स खां मोकिलायूं था, ॾाढो सुठो राति कलाम पढ़ियूं, बल्कि रमज़ान जे बारे में हिकिड़ो सुठो कलाम पढ़ियूं, सिंधी में पढ़ियूं, असांखे अञा वधीक ख़ुशी थी। ऐं सैर शिमरान जी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में आई, तिन ॾींहं साई तव्हां वठो। बिल्कुलु जी, प्रोग्राम खे जारी रखंदासीं, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। हदीस पाक आहे त हसद खां बचो ही नेकिन खे ईअं खाई छॾे थो जहिड़ी तरह बाहि काठिन खे। ऐं कॾहिं कॾहिं फील थींदो आहे त हसद उहो ज़हर आहे जेको पाण चाहींदा आहियूं त को ॿियो पीए। मतिलबु असांखे हसद खां थोरो बचणु घुरिजे ऐं हसद खां थोरो पासो करणु घुरिजे। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु असां नीलम खे बि गुज़ारिश कयूं था त उन्हनि जा बि नाम शामिल करे जेकी असांजे प्रोग्राम में ताउन फरमाईंदा। बिल्कुलु जी, असांजे प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण लाइ जंहिं असांखे ताउन कयो आहे। स्टाइलो तमामु सुठो ब्रांड ऐं तमामु सुठी उन्हनि जी ज्वेलरी आहे, तमामु सुठा उन्हनि जा स्लीपर्स आहिनि ऐं काफ़ी उन्हनि शयूं इंट्रोड्यूस करायूं आहिनि स्टाइलो वारनि। सो तव्हां जेकॾहिं चाहियो था ईद जी शॉपिंग ईज़ीली करी ऐं हिकिड़ी जाइ ते करणु त तव्हां स्टाइलो जी ब्रांच में वञो, आउटलेट में वञो, त तव्हांखे हर शइ मिलंदी, ज्वेलरी, हील्स ऐं बैग्स ऐं तव्हांखे ड्रेसिस वग़ैरह। सो स्टाइलो वारनि जो असांखे ताउन रहियो आहे जेके प्रोग्राम में। पोइ शरबत, तमामु बहितरीनु शरबत तव्हां पंहिंजे दस्तरख़्वान ते इफ़्तार टाइम ते हुनखे सजाए सघो था। तमामु मिठो ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो क्विज़ वारनि जो शरबत आहे, ज़रूरु तव्हां हुनखे परचेज़ कयो। लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जेको आहे असांखे ताउन कयो आहे प्रोग्राम में। सो लज़ीज़ा वारनि जी तमामु सुठी खीर मिक्स आहे जंहिंसां तव्हां पंहिंजो को बि मिठो पचाईंदो त तमामु बहितरीनु पचंदो, तमामु शॉर्ट टाइम में ई तमामु सुठो पचंदो। सो थोरा हितां आहियूं असां पंहिंजे हिननि ताउन जे ओरिएंट वारनि बि असां सां ताउन कयो आहे। ओरिएंट रेफ्रिजरेटर उन्हनि जी एसीस तव्हां ॾिठियूं हूंदियूं। ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी, लख थोरा प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। सूफ़ी जंहिंजे लाइ चयो वञे थो त नाम है एतमाद का, सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी, लख थोरा उन्हनि जा असांजे प्रोग्राम में उन्हनि ताउन फरमायो। ऐं उनखां पोइ पाण इफ़्तार जो वक़्तु जीअं जीअं वेझो अचे थो त थोरी उञ बि लॻणु शुरू थी आहे। सो इन जे लाइ आउं चवां थो त फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा ज़बरदस्त मार्केट में मौजूदु आहिनि। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस पीओ ऐं भरपूर ज़िंदगी जियो, तवानाई सां भरपूर आहिनि। ताज़नि फ्रूटनि सां, ताज़नि मेवनि सां तयारु थियल ही जूसिस आहिनि फ्रूट फार्म जा। ऐं आउं बि कॾहिं कॾहिं चसु वठंदो आहियां, ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे बि। अॼु बि तमामु घणा असां वटि फ्लेवर टेबल ते सजियल आहिनि। इन्हनि फ्लेवर्स मां तव्हांखे बि जेकॾहिं को वणे थो त तव्हां नाम वठी करे परचेज़ करे सघो था। रीगल फ्रूट फार्म जो नालो यादि रखो। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस मार्केट में मौजूदु आहिनि, ज़ाइक़ेदार आहिनि, मज़ेदार आहिनि, हर फ्लेवर में मौजूदु आहिनि, एनर्जेटिक बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो पंहिंजी एनर्जी बहाल करण जे लाइ ऐं थोरो पाण खे वरी हिमथाइण जे लाइ ज़रूरी आहे को सुठो जूस पीअणु। ऐं सुठे जूस जी ॻाल्हि निकिती आहे त पोइ रीगल फ्रूट फार्म तव्हांजे लाइ ॾाढो ज़बरदस्त जूस आहे। तव्हां पीओ, नंढनि ॿारनि खे पीआरो। नंढा ॿार हूअं बि जूसिस जा तमामु घणा शौक़ीन हूंदा आहिनि, उन्हनि खे वणंदा आहिनि जूसिस पीअण सां तवानाई बहाल थिए थी। इफ़्तार जे महिल जेकॾहिं तव्हां रीगल फ्रूट फार्म जूस पीअंदो तव्हांखे मज़ो अची वेंदो। हिन वक़्तु जेकी सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां दोस्त नातिया कलाम पढ़ण जे लाइ मौजूदु आहिनि, उन्हनि जो तारीफ़ बि तव्हां सां करायूं। ऐं कंहिं दोस्त खे गुज़ारिश बि कंदासीं त नातिया कलाम ॿुधाइण जी बि साथ माणे असां सां गॾु हिन वक़्तु अजीब समय जो साहिबु असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। पन्या किलमा साईं तव्हां आहियो, वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं गॾोगॾु असां सां मोहम्मद हैदर कादरी साहिबु आहे, उनखे भलीकार चऊं था। ऐं गॾोगॾु गुज़ारिश कयूं था अजीब समय जे साहिब खे त हू नातिया कलाम ॿुधाइण जी सआदत पिणु माणे। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलवात मुझे मिठे नबीअ जी दवा बे आहे, दुआ बे आहे। कठे समूरनि मलाइकनि सां जा पाण पढ़ंदो ख़ुदा बे आहे, जा पाण पढ़ंदो ख़ुदा बे आहे। नाहे मुक़रर को वक़्तु हिन जो, सलवात पढ़ पियो सजण सदाईं। नाहे मुक़रर को वक़्तु हिन जो,
सलवात पढ़ो पियो सजण सदाई असांखे पक आत थींदी हिन जे मुहाबे मुश्किल कुशाबे आहे सलवात मुंहिंजे मिठे नबीअ जी दवा बे आहे दुआ बे आहे कठे दुरूद मलाइकनि सां जा पाण पढ़ंदो ख़ुदा बे आहे जा पाण पढ़ंदो ख़ुदा बे आहे अगर ज़ियारत करणु तो चाही मिठे मोहम्मद करीम जी तूं अगर ज़ियारत करणु तो चाही मिठे मोहम्मद करीम जी तूं ज़िक्रो ज़ियादा सलवात जैसां थींदी ज़ियारत अता बे आहे सलवात मुंहिंजे मिठे नबीअ जी दवा बे आहे दुआ बे आहे कठे समूरनि मलाइकनि सां जा पाण पढ़ंदो ख़ुदा बे आहे जा पाण पढ़ंदो ख़ुदा बे आहे मिठाण माखी में जो रखियल वा सो बि सैयद जी सलवात जो आ मिठाण माखीअ में जो रखियल वा सो बि सजण जी सलवात जो आ रिज़्क़ में बरकत कुशादगीअ जा ॾींदी हज़ारे नफ़ा बे आहे रिज़्क़ में बरकत कुशादगीअ जा ॾींदी हज़ारे नफ़ा बे आहे सलवात मुंहिंजे मिठे नबीअ जी दवा बे आहे दुआ बे आहे सलवात पढ़ता ठरे थो सीनो वञे थो दिल मां कतल वकीनो सलवात पढ़ता ठरे वञे थो सीनो दिल मां कतल थी वञे थो कीनो अज़ान खां जे पढ़ो त मुनकिर मुनाफ़िक़नि लाइ सज़ा बे आहे सलवात मुंहिंजे मिठे नबीअ जी दवा बे आहे दुआ बे आहे पोइ जो छो न दिलि चवे त असां इहा दवा वठूं या दुआ वठूं सलाद पढ़ंदा रहूं सो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक ते उनजी सुन्नतुनि ते तव्हां असांखे अलाह साईं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो ऐं आख़िर में वेंदे वेंदे मोहम्मद हैदर कादरी साहिब जेको असां सां गॾु आहे हैदर कादरी साहिब गुज़ारिश कंदासीं त उहो नातिया कलाम ॿुधाइण जी सआदत माणनि ऐं असां ॿुधण जी सआदत माणियूं पाण मोकिलायूं छा ख़्यालु इंशाअल्लाह वरी सुभाणे हाज़िर थींदासीं नए प्रोग्राम में महिमाननि सां गॾु तेसिताईं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु मूंखे ऐं इरशाद खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ आखिरी कलाम लो मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं लो मदीने की लो मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं
दिल को हम मत लाए अनवार बनाए हुए हैं, दिल को हम मत लाए अनवार बनाए हुए हैं। और कश्तियाँ अपनी, हाँ अपनी कश्तियाँ अपने किनारे से लगाए हुए हैं, कश्तियाँ अपनी, हाँ अपनी कश्तियाँ अपने किनारे से लगाए हुए हैं। क्या वो डूबे जो मोहम्मद के तिराए हुए हैं, क्या वो डूबे जो मोहम्मद के तिराए हुए हैं। और वरफ़अना लका ज़िक्र का तस्वुर लेकर, वरफ़अना लका ज़िक्र का तस्वुर लेकर, हम नज़र गुंबदे खज़रा पे जमाए हुए हैं, हम नज़र गुंबदे खज़रा पे जमाए हुए हैं। शर्म इसिया से, इसिया शर्म इसिया से नहीं सामने आया जाता, ये भी क्या कम है तेरे शहर में आए हुए हैं। और एक झलक आज दिखाए गुंबद खज़रा के मकी, एक झलक आज दिखा ऐ गुंबद खज़रा के मकी। कुछ भी गए दूर से दीदार को आए हुए हैं, कुछ भी गए दूर से दीदार को आए हुए हैं। और क्यों न पलड़ा तेरे आमाल का भारी हो नसीर, क्यों न पलड़ा तेरे पलड़ा, क्यों न पलड़ा तेरे आमाल का भारी हो नसीर। अब तो मीज़ान पर सरकार भी आए हुए हैं, अब तो मीज़ान पर सरकार भी आए हुए हैं। लौ मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं, दिल को हम मत लाए अनवार बनाए हुए हैं। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।